ميھڙ STP अॻुवाण बाबू अब्दुल्ला सूमरो ऐं सियासी समाजी राइस मिल्स एसोसिएशन अॻुवाण नदीम अली मैसर पारां महीड़ तालुके में आयल ॿोॾि जी तबाहकारियुनि खां पोइ मुतासिरीन जी वाहर न थियण ख़िलाफ़ गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त महीड़ तालुके जे 20 यूनियन काउंसिल खे आफ़त सटियल करार ॾियण बावजूद अञा ताईं मुतासिरीन जी का बि वाहर नाहे कई वई, जॾहिं त महीड़ तालुके में आयल ॿोॾि खे 3 महीना गुज़रण बावजूद अञा ताईं 12 यूनियन काउंसिल में ॿोॾि जो पाणी बीठल आहे जेको नेकाल नाहे थी सघियो, जॾहिं त हज़ारे ख़ानदान दरबदर ऐं फ़सुल मुकमल तौर ते तबाह थी चुको आहे ऐं बर्बाद थी विया आहिनि। मौसम में तब्दीली अचण ऐं थधि में वाधि थियण बावजूद सरकार तोड़े इंतज़ामिया पारां अञा ताईं ॻोठ लोंग मैसर, ॻोठ रहड़ो शरीफ़, पोरा चोशीअ जो दड़ो, पिपरी, सिंधल मैसर, खोंदी समेत ॿियनि मुख़्तलिफ़ ॻोठनि में ॿोॾि मुतासिरीन खे टेंट राशन समेत का बि सहायता नाहे कई वई, जंहिं सबबि मुतासिरीन मर्द औरतुनि तोड़े ॿारड़ा थधि ऐं मच्छरनि जे करे गैस्ट्रो डायरा, मलेरिया बुख़ार ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ वबाई बीमारियुनि में वठी विया आहिनि। ऐं असां सिंध हुकूमत खे गुज़ारिश था कयूं त जल्द खां जल्द हिननि मुतासिरीन जी मदद कई वञे।